नाज़रीन, सदर डॉक्टर आरिफ अलवी पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे छॾियो आहे। सदर आरिफ अलवी आचर 9 अप्रैल ते पंजाब ऐं KPK में चूंडनि जे तारीख़ जो ऐलान कयो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त इलेक्शन कमीशन आइन जे सेक्शन 2.57 तहत इलेक्शन जो प्रोग्राम जारी करे आइन तहत आइन जे तहफ़ुज़ ऐं दफ़ा जो हलफ़ खंयो आहे। आरिफ अलवी चयो त अदालती फोरम तां को बि स्टे ऑर्डर जारी नाहे थियो। सेक्शन 57.1 तहत इख्तियार इस्तेमाल करण में का रुकावट न आहे। आइन ऐं कानून 90 ॾींहं खां वधीक देर जी इजाज़त नथो ॾिए। इन करे आइन जी भनकड़ी खां बचण लाइ मां पंहिंजो आइनी ऐं कानूनी फ़र्ज़ पूरो करणु ज़रूरी सम्झां थो। हुन चयो त पंजाब ऐं KPK जा गवर्नर 90 ॾींहं अंदरि चूंडनि जी तारीख़ ॾियण जी पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी न करे रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन बि पंजाब ऐं KPK में चूंड कराइण जूं पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं न कयूं आहिनि। होॾा सदर आरिफ अलवी जे ऐलान खां पोइ इलेक्शन कमीशन सुभाणे अहम इजलास तलब करे वरितो आहे, जंहिं में सदर आरिफ अलवी तरफ़ां चूंडनि जे तारीख़ जे ऐलान बाबति मुशावरत कई वेंदी।